बिरासिटी वासी चोइन ॿारनि जी माउ सपना धी आचर मेमण कराची जे कुरंगी वारे इलाइक़े में नामालूम जवाबदारनि हत्याचुरनि जा वार करे बेदर्दी सां क़तल। इतला ते संदसि भाउ कराची पहुतो। कराची पुलिस पारां कानूनी घुर्जुनि बाद औरत जो लाश संदसि भाउ जे हवाले कयो वियो। औरत जो लाश एम्बुलेंस ते बिरासिटी भरिसां ॻोठ दाली में आंदो वियो, जिते अबाणी कब्रिस्तान में औरत खे दफ़नायो वियो। मुंहिंजी भेण चईन ॿारनि जी माउ सपना मेमण खे कराची जे अवामी कॉलोनी कुरंगी वारे इलाइक़े में नामालूम जवाबदारनि छुरियुनि जा वार करे तशदद बाद बेदर्दी सां क़तल कयो आहे। हुन वधीक ॿुधायो त भेण सपना जे 5 साल अॻु नुसरत फिरोज़ भरिसां ॻोठ भरजूंड में अनीस सोलंगी सां शादी थी हुई, जंहिं मां खेसि 4 ॿारनि जो औलाद आहे। ऐं कुझु अर्सो अॻु भेण जी कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में रहंदी हुई, जिते नामालूम जवाबदारनि तशदद बाद खेसि क़तल करे छॾियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त भेण जे कातिरनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।